नाज़रीन, शिकारपुर के तारीख़ी कब्रिस्तान में इंतजामिया की नाअहली सबब गंदो पानी बीठल हुजण करे कबरूं मिसालजण लगियूं आहिनि। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है अतीक तुकर। शिकारपुर में अक्सर कब्रिस्तान जिनमें अलीशाह कब्रिस्तान, ठारूपुर कब्रिस्तान, अनाज मंडी ऐं मसाणनि वारो कब्रिस्तान जूं चो दीवारियूं बगल टुटल हुअण करे मेंहूं, बकरियूं, कुत्ता ऐं ॿिया जानवर कब्रुनि खे मिसमार करण लॻा आहिनि, जॾहिं त केतिरनि ई कब्रिस्ताननि अंदरि गंद जा ढेर लॻल आहिनि। इन हवाले सां शिकारपुर वासियुनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त शिकारपुर में जो कब्रिस्तान उनके जेको मिसालनि जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। अॻे हिते डीसी हूंदो हुयो, उन जेको बहितरीन कार्रवाई कई कब्रिस्तान ते कब्ज़ा करण वारनि जे ख़िलाफ़। हाणे उहो जो कब्ज़ा करण वारनि वरी ॿीहर जेको आहे सो हुननि ते कब्ज़ो करणु शुरू कयो अथऊं ऐं गंदो तलाक करे छॾियो अथऊं सॼे कब्रिस्तान खे। क़दीमी जेको कब्रिस्तान आहे पूरे शहर जी क्रीम आहे, वॾा वॾा जेके माण्हू आहिनि, ग़रीब जेके माण्हू आहिनि, सभु सभिनि कब्रिस्तान में पुरींदा आहिनि। इंतज़ामिया जो किरदारु नज़र नथो अचे। हितां ॾिसो साम्हूं मेंहूं घुमनि थियूं, हेॾे जेको आहे सो पाणी गंदो पाणी असांजे अची वियो आहे, कब्ज़ो अची वियो आहे पोइ साम्हूं तव्हांजे घरनि। कब्रिस्तान बिल्कुल जिके भी शिकारपुर में कब्रिस्तान टुटल हिते जानवर कब्रिस्तान के वॾो नुक़सान था ॾियनि। वॾो जेको आहे सो नुक़सान आहे पूरियल आहिनि माण्हू, उन्हनि जी कुझु जेके पोयां आहिनि उन्हनि जी सार संभाल जे लाइ ईंदा आहिनि, पर उहे ॻोल्हे नथा सघनि त असांजो कमरो किथे आहिनि या किथे न आहिनि। शिकारपुर वासियुनि ज़िले इंतजामिया ऐं एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी खां घुर कई आहे त शहर जे समूरनि कब्रिस्ताननि में चो दीवारियूं ऐं दरवाज़ा लॻाया वञनि त जीअं जानवर कब्रिस्ताननि में दाख़िल न थी सघनि। कैमरामैन दीदार सां गॾु अतीक तुकड़, आवाज़ न्यूज़, शिकारपुर।